मटियारी ज़िले हेडक्वार्टर वारे शहर से ताल्लुक़ रखंदड़ आर्ट के नौजवान शागिर्द जयपाल बागड़ी जो मुख़्तलिफ़ पेंटिंग्स नुमाइश लाइ रखियूं वयूं। मटियारी के शहीद बेनज़ीर भुट्टो पब्लिक लाइब्रेरी में रखियल पेंटिंग्स जो इफ्तिताह मटियारी ज़िले के नौजवान सियासी समाजी और GDA अगवान सैयद हसन मुर्तज़ा शाह जामोट कयो, जिते शहरनि वॾे अंग में पहुची नौजवान के कम की वाखाण कई। उन मौके ते सैयद हसन मुर्तज़ा शाह जामोट मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त मटियारी ज़िले जो नौजवान में वॾो टैलेंट मौजूद है, पर बदकिस्मती से हितां के नौजवाननि खे सरकार की सरपरस्ती हासिल न है। उन चयो त आर्ट के शोबे से ताल्लुक़ रखंदड़ माण्हू हक़ीक़त के बयान कंदा आहिनि। जयपाल बागड़ी जो कम ॾिसी दिल खुश थी वई है। बे तरफ़ मटियारी शुगर मिल्स GM सैयद जुनैद अकबर शाह नौजवान के कम की तारीफ़ कंदे चयो त मटियारी जा पढ़ियल लिखियल नौजवान ॾिसी दिल खुश थी वेंदी है। असां पंहिंजे ऑफिसुनि घरनि तोड़े ड्राइंग रूमनि में मोनालेंस या ॿिया कई अंग्रेज़ मुसवर जो ठाहियल तस्वीरूं हण पसंदि कंदा आहियूं, पर पंहिंजे सिंधी नौजवान के कम अॻिते नथा वधायूं। असांखे घुर्जे त असां जयपाल बागड़ी जहिड़नि नौजवाननि जे कम खे अॻियां आणियूं, जीअं असांजी इज़त में इज़ाफ़ो थींदो अचे ऐं नौजवान की हौसला अफ़ज़ाई पिणु थींदी। होॾां आर्ट के शागिर्द जयपाल बागड़ी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त असां वटि आर्ट के शोबे की का बि अहमियत न आहे, पर सुधियल दुनिया अंदर शोबे से ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि खे एहतराम की नज़र से ॾिठो वञे थो। हुन चयो त असांखे प्राइमरी खां ही आर्ट के सब्जेक्ट पढ़ाइणु घुरिजे, जंहिंसां सिंध जो टैलेंट निखरी निर्वार थींदो। हुन चयो त मूं पंहिंजी पेंटिंग्स में हक़ीक़त जा रंग भरण की कोशिश कई है। जेकॾहिं सरकार की सरपरस्ती हासिल थे त अञा वधीक कम करे सघां थो। उन मौके ते मुस्लिम लीग फंक्शनल जो अगवान हामिद कुरैशी, रज़ा मेमण, इम्तियाज़ हुसैन, मक्खण खासकेली, सीताराम बागड़ी, राजाराम बागड़ी, एडवोकेट अर्जन बागड़ी, अवैस शाह, मोहनलाल बागड़ी, गोपाल दास बागड़ी और ॿिया अगवान पिणु मौजूद हुआ।